आशिक मजबूर है। अरे हमारा चंद्र ये तो बच रहा टोपीला हक अल्लाह हक हक भाई अस्सलाम वालेकुम। हाँ भाई ताई तो खैर, ताई तो खैर, ताई तो खैर। सबर चाय भाई मसलो वॾो तेरो मसलो ॿुधाए। असां मैंने तुझी वॾी हाक ॿुधी थी, अच्छा तो सोचो सी साईं सगली बचो अच्छा साईं कम न करे दे। अच्छा हाँ को कम थी वेंदो न। अरे कम त थी वेंदो पर कम त पुटु ॿुधाए न कहिड़ो कमु आहे। साईं कम आहे दिल जो, दिलि जो माना इश्क जो कम आहे। इश्क जो कमु आहे। तव्हां शुरू में ॻाल्हि कई ऐं सम्झी वियो समझी विया न। इश्क जो कमु आहे। हीअं साईं खे हीअं आऊं सम्झू माना सम्झी वियो। अच्छा इश्क जे सां आहे तव्हांजो उहा छोकिरी तव्हां सां थिए न। साईं हू त बिल्कुलु मूंसां मोहबत कंदी आहे। अच्छा उहा मोहबत कंदी आहे। हा न। अच्छा पोइ मसइलो छा आहे। पोइ मसलो इहो आहे त उनजा माइट नथा राज़ी थियनि। अच्छा हुनजा माइट राज़ी नथा थियनि। उहे उनखे माना घर खां ॿाहिरि छॾीनि नथा। अच्छा हुन हींअर मुलाक़ात ई असां नथी थिए। अच्छा हा माना इहो मसइलो आहे। अच्छा इहो मसइलो आहे। अच्छा 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 सम्झी विया जी अलाह ख़ैर कनि। अच्छा पुटु तव्हां ॿुधायो ऐं मुंहिंजो बि इश्क जो मसइलो आहे। तुंहिंजो इश्क जो मसइलो आहे। ऐं मूंसां छोकिरी ठहे कोन थी। अच्छा इहो ई मसइलो आहे। अच्छा मतिलबु पुटु ॻाल्हि ॿुधी कीअं नथी थिए। बसि मूंखां ठहे कोन थी, ॿई ठही या नथी ठहे। अच्छा माना खाई पी भॼी माना बेवफ़ाई बेवफ़ाई करे वई आहे। अॼुकल्ह कमु हले ईअं पियो बेवफ़ाई। बेवफ़ाई करे वई आहे, न ठहे कोन थी। अच्छा पर पुटु ॻाल्हि ॿुधो ऐं अॼुकल्ह जे दौर में त जेके अॻे छोकिरा छोकिरियूं खणी भॼंदा हुआ ऐं अॼु जो जेको दौर पियो हले हिन में छोकिरियूं पाण छोकिरा खणी भॼंदियूं। तव्हां सां कीअं छोकिरी बेवफ़ाई कंदो। बसि असां नसीब अहिड़ो आहे छा आहे। ठीकु आहे तव्हां हीअं करियो अलाह ख़ैर कंदो तव्हांजो कमु थी वेंदो। तव्हां मूं वटि आया आहियो ऐं इंशाअल्लाह तव्हांजो कमु थी वेंदो। असां दुआ घुरंदासीं पोइ बसि दुआ में थोरो शामिल थी जाओ। अलाह पर कम थी वेंदो न। इंशाअल्लाह तव्हां हा बसि कम थियणु खपे असांजो। कमु अलाह कंदो तव्हांखे। तव्हांजो बेबू तव्हांजे कदमनि में अची वेंदो जो तव्हांजी छोकिरी या माउ पीउ बि राज़ी थी वेंदा जा। अलाह कंदो तव्हांजी दुआ ऐं असांजी थी वेंदी असांजे दादा जी मिलण में असांजी पासे थी वेंदी। बिल्कुलु बिल्कुलु हा बसि थियणु खपे ई आहे। हा बिल्कुलु बिल्कुलु। हा या अल्लाह हिन शख़्स जा छोकिरी जा माउ पीउ राज़ी कोन्हे। अल्लाह अहिड़ो माउ पीउ खे को मथां मोचड़ो हण जेको राज़ी थी वञनि ऐं छोकिरी खे मामा जॾहिं हिनजे हवाले करे छॾीनि। या अल्लाह हिनजो महबूब हिन सां बेवफ़ाई करेगा हुन महबूब खे अल्लाह हिदायत अता फरमा। उहा रोई रोई अची पंहिंजे आशिक जे कदमनि में किरी ऐं पंहिंजे आशिक खां माफ़ी वठे। आमीन आमीन। ऐं हुननि महबूबनि बेवफ़ानि खे अपील थो करियां त ओ बेवफ़ा महबूबो छो पंहिंजे हुस्न ते नाज़ करियो था, छो पंहिंजी जवानी ते नाज़ करियो था। अरे ये दुनिया फानी आहे। अरे अॼु ज़मीन जे मथां सुभाणे ज़मीन जे थां दफ़न थी वेंदा। अरे चंद ॾींहंनि जी इहा जवानी आहे। अरे ही चंद ॾींहंनि जो हुस्न आहे। अरे ही हथनि मां हलियो वेंदो। ऐं आशिक जी दिलि न जलायो के आशिक जा अंडा न जलायो। आशिकनि जी आसत आसमाननि ते बेचंदी आहे ऐं जॾहिं बेचंदी आहे त महबूबनि जा तॾा ई वेरजी वेंदा आहिनि ऐं सैदल पीरनि जा बि हथ कोन लॻंदा आहिनि। अदा आशिकनि जी बददुआ ॾाढी ॾुखी दुआ आहे। हे मुंहिंजा मौला उन्हनि बेवफ़ा महबूबनि खे हिदायत अता फरमा। रोई अची पंहिंजे कदमनि में किरी पंहिंजी आशिकनि खां माफ़ी वठनि। या अल्लाह जंहिं छोकिरी छोकिरो राज़ी आहिनि अल्लाह जे छोकिरी छोकिरे जा माउ पीउ राज़ी कोन्हे। अल्लाह उन्हनि खे अहिड़ो मन में विझ अहिड़ो मन में विझ जो मुंहिंजा मौला छोकिरियुनि खे ॿार मां जॾहिं पंहिंजे आशिकनि जे हवाले करे उन्हनि जूं शादी कराए ॾियां। न त छोकिरियूं भॼो वञनि पोइ वञो अदालतनि में कूड़ा निकाह कनि ऐं कूड़ा निकाह कनि ऐं उहे कूड़ा निकाह हराम आहिनि। कोरतनि में भॼनि थियूं ऐं पंहिंजे माइटनि जो जी बदनामी कनि थियूं पंहिंजे माइटनि जी बेइज़ती कनि थियूं। जेके माइट जिन छोकिरियुनि खे नंढे हूंदे खां वठी हर अंगल पूरो कनि था ऐं नादर करे वॾो कनि था उहा ई छोकिरी भॼो भॼो अदालतनि में शादी वञो कनि ऐं पंहिंजे पीउ खे बेइज़ती जो हमेशह लाइ
तुको जो वञनि या अल्लाह उन्हनि छोकिरियुनि खे हिदायत अता फरमा ऐं हुनजे माइटनि खे बि हिदायत अता फरमा त अल्लाह हुन छोकिरियुनि खे ॿार मां झले ओ पंहिंजे चाहींदड़नि जे हवाले करे उन्हनि सां शादियूं करे छॾी ओ उन्हनि बेवफा महबूबनि खे चवां थो अरे हितां वॾे राह हलिया विया अरे हितां कई बादशाह वज़ीर हलिया विया अलाह कहिड़ा कहिड़ा तख़्त छॾे विया अलाह कहिड़ा कहिड़ा बंगला मारी छॾे वञी मिटी में सुता यादि रखिजो हीअ चंद ॾींहंनि जो सिन जवानी आहे कंहिंजी दिलि न जलायो कंहिंजा आंधा न जलायो न त बद दुआ लॻंदी ना अलाह कंदो अहिड़ी बद दुआ लॻंदी ना जो चदा ही वेरजी वेंदा ना या अल्लाह ही जेके बेवफा महबूब ही मुंहिंजो वाइदो ॿुधनि पिया उन्हनि खे हिन ॻाल्हि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमा आमीन 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 या अल्लाह जेको घुरियोसीं या अल्लाह अबा तूं अथनि जल अञा दुआ दिली आहे या अल्लाह जिन जिन महबूबनि ही ॿुधो आहे मुंहिंजो वाइद उन्हनि सभिनी खे हिदायत अता फरमा या अल्लाह जे छोकिरी जा माइट राज़ी कोन्हे पे ऐं मां राज़ी कोन्हे उन्हनि जे मन में अहिड़ी मोहबत विझ जो पंहिंजी छोकिरीअ सां राज़ी थी हुन छोकिरीअ सां हुनखे शादी कराए छॾी आमीन 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 ज़ाला जेको पढ़ियो थी घुरियो थी हाणे पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए आमीन आमीन अरे हां तक थींदो न अल्लाह ताला इंशाअल्लाह अहिड़ो थी वेंदो जो इहो करोड़नि जी दुआ करी आहे हां तव्हां थर कीसनि में थर अचे हले काई ॻाल्हि ॿुधाए हाणे मने तोखे सभु कुझु ॾींदासीं हा पर हींअर न कॾहिं हिते असांजो कमु थी वियो न को पोइ तोखे सभु कुझु मिली वेंदो अच्छा पोइ वाह रात जो कमु थिए पर तुंहिंजो कमु थी वियो न हा हाणे तोखे छेलो खाए ॾी वेंदो अच्छा चलो छेलो ॾींदो ठीकु आहे अलाह कमु थी वेंदो पर मूंखे छेलो खपे छेलो तोखे मिलंदो ठीकु आहे तव्हां भले वञी सघो था हा ठीकु आहे पर कमु त थी वेंदो न कमु अलाह कंदो खणाई थी वेंदो कमु थी वञणु खपे हा थी वेंदो पुटु तव्हां थोरो चांहि पाणी ॿियो कमु थींदो तव्हां अच्छा कमु थियो पोइ थींदा हा अच्छा पोइ न थियो न भले वञी किसी में माण्हू पोइ अचे ठीकु आहे तव्हां भले वञी सघो था ठीकु आहे अलाह सदाई कंदो हमारे कमु थी वेंदो ॿियो रुपए कोन बाक़ी कमु किथां थींदो हमारे रुपए कोन थींदो जे खुदा जो ॾिसो ऐसी के आशिक मजबूर आशिक मजबूर ये दुआ अल्लाह कंदो मत खुदा करे कबूल थीए त हिकड़े में छेरो गदा बे मां के 1000 गदा अल्लाह कंदो दुआ कबूल थी किस हम बजा मुझे के बेसी न ला